पेरे तू रोई छो थी? छा तोखे चाचे मलूक कुछ चयो आहे छा? न बाबो बेचारो छा चवंदो, हुनके त मुंहिंजो सूरी खाई वियो आहे। इहे ई सोचींदो त रहे त मां तुंहिंजी शादी हिते छो कराई। चरी आखिर थियो छा आहे? ॿुधाए त सही न, ख़बर त पवे न। बशू आयो, मूंखे मार ॾेई वियो आहे। चए थो मूंखे पैसा ॾे त मां नशो वठां। बस प्रिया, सब ॻाल्हि नसीब जी आहे। चाचो मलूक वीचारो मजबूर ऐं लाचार हुयो जो तुंहिंजो पल बशूअ जे पल सां ॿधी छॾी, ऐं आउं बि मजबूर आहियां। मां बि कुझु नथो करे सघां। सुल्तान, बशू ज़िद करे वेठो आहे त मां सालार खान वटि हलां। तूं मूंखे ॿुधाए त मां छा कयां? मूंखे चए थो त हुन खां पैसा वठी ॾे, ऐं सालार खान चए थो त मूंखे तो मां धप थी अचे, ऐं मुंहिंजी गैरत मूंखे उते वञण नथी ॾे। या गैरत शल इन बशूअ खे अचे जो इन खसीस वॾेरे सालार खे असां मां धप थी अचे। इहे लफ़्ज़ ॿुधण खां पोइ बि बशू चुप रहे। इन सालार खे गिचीअ मां वठी इहो ॿुधाए त जिन हारनि नारनि जे करे, उन्हनि जी महिनत जे करे, उन्हनि जे पघर पसीने जे करे तूं इहो खाधो खाई थो, उन्हनि हारनि मां तूं नफ़रत थो करी। छा कयां? जहिड़ो बि आहे त मुंहिंजो मुड़ुसु। हाणे मां बशू जे चवण ते सालार खान वटि कोन वेंदसि। प्रिया, तूं बशूअ खे सओं सिधो जवाब ॾेई छॾ त तूं कॾहिं बि सालार ॾे पैसनि लाइ कोन वेंदी, ऐं चईंसि त इहो नशो पतो छॾे ॾे, ऐं तोखे बि सालार ॾांहुं पैसनि जे लाइ न मोकिले। हा, जेकॾहिं हाणे तोखे बशू ॿीहर पैसनि जे लाइ चवे न, तूं मूंखे ॿुधाए त इन बशूअ खे मां थो सिधो कयां। सुल्तान, मां तोखे हथ थी ॿधां, बशू खे कुझु न चइजो। ठीकु आहे, तूं पंहिंजो घर संभाल। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।